की कराची में ख़बर ॾींदासीं। शॉपिंग मॉल के ॿाहिरि लॻण सबबि वधीक 7 ॼणा फोतिया आहिनि। अंग वधी 8 थी वियो, 10 ॼणा बेहोश आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया राशिद मिनास रोड ते शॉपिंग मॉल के ॿाहिरि लॻी आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया शॉपिंग मॉल के ॿाहिरि लॻण सबबि वधीक 7 ॼणा फोतिया आहिनि। अंग वधी 8 थी वियो, 10 बेहोश थिया आहिनि। बिल्कुल नासिन, इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कराची शॉपिंग मॉल के ॿाहिरि लॻण सबबि वधीक 7 ॼणा फोत थिया आहिनि। अंग वधी 8 थी वियो आहे, 10 ॼणा बेहोश आहिनि। राशिद मिनास रोड ते शॉपिंग मॉल के लॻल ॿाहिरि 6 माड़ खां 4थे ताईं पहुची वई आहे। अवां खे आगाह कई पिया आहिनि अफ़सोसनाक वाक़िए बाबति। इन जा वधीक अपडेट मालूम कंदासीं। कराची खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर इसहाक सर की लाइन ते मौजूद आहे। इसहाक सर की आगाह कजो, ॿाहिरि लॻण जो कहिड़ो कारण ॿुधाए पियो वञे ऐं हिन वक़्त ताईं छा ॿाहिरि वसाइण वारो अमलो ॿाहिरि ते ज़ाब्तो आंदो? जी बिल्कुल, ॾिसो अॼु सुबुह सवेर इहा आरजे मॉल आहे जोर मोड़ वटि मेन इलाइक़ो आहे मिलेनियम मॉल वटि 6 माड़ 4 माड़ खां पहिरियां जेको आहे बाहि लॻी, उनखां पोइ वधी 6 माड़ ताईं पुगी। उनखां पोइ जेको आहे फायर ब्रिगेड जो अमलो पहुतो, गॾोगॾु रेस्क्यू जो अमलो पहुतो। ऑपरेशन शुरू कयो वियो, जेको 2 कलाकनि ताईं ऑपरेशन जारी रहियो ऐं बाहि में जेको ज़ाब्तो आहे उहो अची वियो आहे। इहो जेको आहे रेस्क्यू टीमनि जो चवणु आहे। गॾोगॾु जेको फायर ब्रिगेड जो अमलो आहे उहो बि इन टाइम कूलिंग जे अमल में मसरूफ़ पियो नज़र अचे। उन्हनि जो चवणु आहे त कूलिंग जो जेको अमल आहे उहो जारी आहे। 8 माण्हू जेके आहिनि उहे जेको आहे धुएं में जेको आहे साह मुंझण सबबि फोत थी विया आहिनि ऐं 10 जेके माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि। उन्हनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जना अस्पताल। ऐं हिन टाइम जेको कूलिंग जो अमल आहे उहो जारी आहे। ऐं इन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर बि नोटिस वरितो आहे। कमिश्नर कराची खे हिदायत कई आहे त जेके माण्हू आहिनि ज़ख़्मी उन्हनि खे ट्रीटमेंट जे हवाले सां ट्रीटमेंट बि ॾिनी वञे। जेके अंदरि माण्हू फाथल आहिनि उन्हनि खे जेको आहे रेस्क्यू करे ॿाहिरि बि आंदो वञे। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त थी सघे थो अंदरि अञा माण्हू ॿुधायो त हिन वक़्तु अञा बिल्डिंग में केतिरा माण्हू फाथल आहिनि जिन खे रेस्क्यू कयो पियो वञे? जी बिल्कुल, ॾिसो इहो अंग खर अञा ताईं रेस्क्यू टीमूं या जेको फायर ब्रिगेड जो अमलो अंदरि मौजूदु आहे उहो तस्दीक न पियो करे। इन जे करे त अंदरि जेको धुओं आहे उहो एतिरो त घणो पियो नज़र अचे, जंहिंजे करे उन्हनि खे जेकी ऑपरेशन आहे उहा करण में ॾुखियाई पई पेश अचे। ऐं जेको कूलिंग जो अमल आहे उहो हिन टाइम जारी आहे। गॾोगॾु रेस्क्यू टीमनि सां गॾोगॾु सिंध पुलिस ऐं सिंध रेंजर्स जा जवान बि हिते मौजूदु आहिनि, जेके बि रेस्क्यू टीमनि जी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मदद करनि था। गॾोगॾु सिंध हुकूमत पारां जेकी रेस्क्यू टीम ठाही वई हुई 1112 उनजा जेके रज़ाकार आहिनि उहे बि अंदरि मौजूदु आहिनि। उन्हनि जूं गाॾियूं बि तमामु घणे अंग में हिते मौजूदु आहिनि। जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे जना अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। जेके फोती आहिनि उन्हनि खे ईदी सर्दखाने पियो मुंतक़िल कयो वञे। ऐं गॾोगॾु जेके फोती माण्हू आहिनि रेस्क्यू टीमनि जो चवणु आहे त उन्हनि जे घर भातियुनि खे बि इतलाह ॾिनी वई आहे। जेको ज़ख़्मी आहिनि उन्हनि जे घर भातियुनि खे बि इतलाह ॾिनी वई आहे। ऐं जेको आहे कुझु देरि पहिरियों ई DIG ईस्ट SSP ईस्ट बि जेको आहे हिते पहुता आहिनि, उहे बि मुआइनो करनि था। उनखां पोइ उहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदा। ऐं जेको बाहि लॻण जो कारण आहे उहो अञा ताईं जेको आहे साम्हूं न अची सघियो आहे। इन हवाले सां जेको आहे फायर ब्रिगेड अमले पारां चयो वियो आहे त जीअं ई कूलिंग जो कमु मुकमल थींदो त उनखां पोइ जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उहे जांच कंदा त आया शॉर्ट सर्किट जे करे बाहि लॻी आहे या ॿिए के तरीक़े सां बाहि लॻी आहे, या पोइ जांच कई वेंदी। पर हिन टाइम जेको कूलिंग जो अमल आहे उहो जारी आहे ऐं बाहि जेकी आहे विसामजी चुकी आहे, इहो फायर ब्रिगेड अमले जो चवणु आहे। ऐं जेके फोती आहिनि उन्हनि जो अंग जेको 8 आहे ऐं जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जो जेको अंग आहे उहो 10 आहे। ऐं हिन टाइम जेको कूलिंग जो अमल आहे उहो जारी आहे। जी ठीकु आहे, साक वॾी महिरबानी अपडेट कयो।